मां तव्हांखे ॿुधाईंदो सिंध असेंबली जे स्पीकर आगा सिराज दुरानी जी गिरफ़्तारी के खिलाफ़ पीपल्स यूथ तालका मेयर के अगवान नज़र हुसैन पवार की अगवानी में मेयर प्रेस क्लब अगे एहतिजाजी मुज़ाहिरो कढियो वियो ऐं धरणो आयो वियो, जंहिंमें पीपी सिटी मेयर के अॻूणे सदर जमील अहमद मैसर, परवेज़ पवार, ज़फ़र अली चांडियो, रियाज़ काशकेली, अब्बास अली मैसर, माजिद कोसो, मीर सद्दाम बड़ियो, सरमद इमामुद्दीन कोसो, मुनसिफ अमीर शोल, माजिद अली ज़रदारी ऐं ज़ीशान अली खोखर, नवीद मैसर ऐं सवे कारकुननि सीदल मैसर का मेयर प्रेस क्लब ते झंडा बैनर खणी सख्त एहतिजाजी मुज़ाहिरो कढियो वियो। उन मौके ते पीपी यूथ तालका मेयर जा अगवान नज़र हुसैन पवार, जमील अहमद मैसर, परवेज़ पवार, ज़फ़र चांडियो, मीर सद्दाम बड़ियो, रियाज़ काशकेली ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त नेबत सां कूड़ा केस ठाहे पीपी अगवाननि खे गिरफ़्तार करे रही आहे। हिननि मुतालबे कयो त सिंध असेंबली जे स्पीकर आगा सिराज दुरानी खे फौरन आज़ादु कयो वञे, न त सॼी सिंध में सख़्तु एहतिजाज कयो वेंदो। अब्दुल वहीद मैसर, रिपोर्टर सोच न्यूज़ टीवी मेयर। उनके सूबे का बाहर हुजण जो फ़ाइदो वठी करे जॾहिं कैपिटल इस्लामाबाद में हुयो तव्हां उनजो इस्लामाबाद में हुजण जो फ़ाइदो वठी तव्हां हिकु व्हाट्सएप कॉल ज़रिए उनजो तव्हां को गिरफ़्तारी वारंट भी कोन्हे को, तव्हां उनखे कानून सां असेंबली जे स्पीकर के उन पेटिंग चीफ के तव्हां गिरफ़्तार था कयो। ही पाकिस्तान जो ही नओं पाकिस्तान कानून आहे, असांजे पुराणे पाकिस्तान में कानून इहो कोन हुयो। ही नए पाकिस्तान जे कानून खे असीं नथा मञूं। सिंध असेंबली जे स्पीकर पाकिस्तान पीपल्स पार्टी जी ज़ैली तंज़ीम ऐं पीपल्स यूथ तरफ़ां जेको मरकज़ी सॾो उन ते सभु यूथ जा जोधा गॾु थिया आहिनि ऐं असीं हिननि खे सलाम पेश था कयूं। ॻाल्हि इहा आहे त आगा सिराज दुरानी हिकिड़ो ख़ानदानी माण्हू आहे, हुनजो ॾाढो जेको पहिरियों जेको सिंध असेंबली ठही त उनजो स्पीकर हो ऐं उहो स्पीकर हुयो। ठीकु आहे, इहे जेकॾहिं हुन ते का बि शइ साबित थिए हा त उहो अलॻि शइ आहे, पर हुन घर में गिरफ़्तार करे ऐं घर में जेकी भञ ड्रा कई अथनि नियाणियुनि सां औरतुनि सां जेकी बदतमीज़ी कई उन ते असां लानत था विझूं अहिड़े अमल हुकूमत जे अमल ते। ऐं इंशाअल्लाह ताला पीपल्स पार्टी जा जोधा यूथ जा जवान इहे सभु गॾु आहिनि ऐं जेके कूड़ा केस आगा सिराज दुरानी जे थिया आहिनि उहे ख़तमु कया वञनि। महिरबानी।